नाज़रीन, सांगड़ ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर नादर पुर्ती खान। जी नादर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सागड़ ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 2 कलाकनि जेका बरसात आहे उहा तबाही मचाए छॾी आहे। सागड़ जे इलाइक़े गुजरी, वर्कशॉप, पेरूमल, चोटियारियूं, शिदातपुर ॿिनि इलाइक़नि में जेको आहे ज़ोरदार बरसात थियो आहे। बरसात खां जेके हेठनि वारा इलाइक़ा आहिनि उन इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। इन खां अलावा जेके रोड रस्ता आहिनि जेके उन्हनि में बि जेको आहे बरसाती पाणी बीहजी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां, सागड़ शहर जे इलाइक़े गुलशन कमाल कॉलोनी, गुलशन सावण कॉलोनी में जेको आहे इलाइक़े जे रहवासियुनि में जे घरनि में जेको आहे बरसाती पाणी दाख़िल थियो आहे। हिन वक़्त में जेको आहे सागड़ शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बरसात दौरान सागड़ शहर जा जेके मेन शहर आहिनि जंहिंमें मेजना रोड आहे, मैसूर पास रोड आहे, किचरो रोड आहे, उन्हनि इलाइक़नि में जेको आहे ज़ोरदार बरसात पवण खां पोइ जेको आहे शहर जे मेन रोडनि ते जेको आहे बरसाती पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त बरसात खां पोइ जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जो इंतज़ामिया आहे उहा बि जेको आहे मंज़र आम ते न आयो आहे, छाकाणि त बरसात जे लाइ जेको आहे बरसाती निकासी आब जे लाइ जेके इंतज़ाम करणा हुया उहे बि न थी सघिया आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां, चिपरो शहर में जेको आहे मुसलसल 4 कलाक जी बरसात जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। उते बि शहर जे मेन रोडनि, रस्तनि ऐं गलियुनि में जेको आहे बरसाती पाणी जेको आहे दाख़िल थिए सघे। रहवासी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जंहिंमें पेरूमल, किचरो, सिंजोरो, टंडो आदम समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण बाद जेको आहे बिजली जो जेको निज़ाम आहे उहो धरम बरम थी वियो आहे। नादर, अवां जी महिरबानी।